अस्सलाम वालेकुम नाज़रीन, डिया डिया लाट जे प्रोग्राम अॼु जी मुलाक़ात में तव्हांखे ख़बर आहे त असां वटि डॉक्टर सहर इमदाद साहिबा मौजूदु आहे ऐं पाण हुन सां ॻाल्हि ॿोल पहिरें फेज़ में करे रहिया आहियूं। पहिरीं एपिसोड तव्हां ॾिठी, हाणे असां ॿी एपिसोड में ॻाल्हियुनि खे अॻिते वधायूं था, छाकाणि त ॻाल्हियूं तमामु घणियूं आहिनि, वक़्तु तमामु थोरो आहे। कोशिशि कंदासीं त घणे खां घणियूं ॻाल्हियूं मैडम सां असां वंडे सघूं ऐं उहा मैडम असां सां शेयर करे सघे। अच्छा, हाणे मैडम एंट्री तव्हांजी थी वई सिंधी अदब में। जी बिल्कुलु। शाइरी छपजण जो रवाज हो जॾहिं तव्हां स्टार्ट कई, यकीनन हर दौर में रहियो आहे। असां बि जॾहिं शाइरी कंदासीं तॾहिं असांखे वॾो शौक़ु हूंदो त छपजूं। तव्हांखे बि यकीनन छपजण जो शौक़ु हो, त पहिरीं थोरो पोइ माज़ीअ में हलिया वञूं, ॿुधायो असांखे त सभ खां पहिरियां अव्हांजी शाइरी कॾहिं छपी ऐं कहिड़े रिसाले में छपी? मूंखे पाण हींअर वेझड़ाई में इहा मेमोरीज़ रिवाइव कीअं थींदियूं आहिनि। 1969 जी ॻाल्हि आहे। खैरपुर मीरस में मुंहिंजे पीउ जी पोस्टिंग हुई ऐं तनवीर अब्बासी साहब सां जेको वॾो सिंधी जो शाइर आहे उन सां असांजा फैमिली टर्म्स इहे सभु बाबा जा दोस्त हुया, बाबा जा हम उमर हुया, शेख अयाज़, तनवीर अब्बासी। ऐं मां तव्हांखे जेकॾहिं ॿुधायां त इहे मूंखे पंहिंजी ॿारड़ियुनि ऐं धीअरनि वांगुरु सम्झंदा हुया, छो त मुंहिंजी अयाज़ जूं धीअरूं यास्मीन ऐं रूही इहे मुंहिंजूं हम उमर हुयूं उन ज़माने में। ऐं अयाज़ जॾहिं पहिरियों भेरो अयाज़ जूं धीअरूं हैदराबाद निकितियूं हुयूं पहिरियों भेरो सफ़र ते, त असांजे घर आयूं हुयूं ऐं मूंसां गॾु ई सॼो हैदराबाद में जिते जिते बि वयूं। त मुंहिंजे इहो बि फ़ख़्र जो हिसो आहे त इन्हनि सीनियर शाइरनि सां मुंहिंजे पीउ जे करे असांजा फैमिली टर्म्स रहिया ऐं असांजो मिलणु जुलणु रहियो, हिक ॿिए जी दावतूं करणु, हिक ॿिए जे घर अचणु वञणु फैमिली सां। सो तनवीर अब्बासी उन ज़माने में सचल सरमस जो मेलो हो ऐं मूंखे चयईं त सहर तूं उते मुशाइरे में शेर पढ़जां। तव्हां सोचो त उन ज़माने में का शाइरा हुई कोन तेसि ताईं, ऐं वहदहू ला शरीक इहे घड़ी जो अकेली शाइरा सिंधीअ में उन महिल ॼाई हुअसि ऐं फ्रंट में लाइम लाइट में आऊं आई हुअसि। त इहो मुंहिंजो फ़ख़्र जो हिसो आहे त मां उन्हनि वॾनि शाइरनि सां जेके पहिरें जोड़ जा शाइर आहिनि, शेख अयाज़, तनवीर अब्बासी, नियाज़ हुमायूनी, इमदाद हुसैनी, इन्हनि सां गॾु साॻियनि मुशाइरनि में साॻे स्टेजिस ते आऊं जेको आहे सो अपीयर थियसि ऐं मूं मुशाइरा पढ़िया। सो मुंहिंजी ज़िंदगी जो पहिरियों मुशाइरो ॾाढो मुंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो क़ीमती यादगिरियुनि मां आहे त सचल सरमस जो बेड़ो हो ऐं तनवीर अब्बासी ज़िद कयो त न तूं मुशाइरे में शेर पढ़ंदी आहे। बाबा मुंहिंजे चयो कीअं थो थी सघे, तव्हां सोचो रिजिड दौरु हुयो, छोकिरियुनि खे न्याणियुनि खे केरु पंहिंजे ॿाहिरि कढण लाइ तयारु न हो। त बाबा चयो सवाल ई नथो पैदा थिए, मुशाइरे में हले, उहो बि मेले में हली मुशाइरो पढ़े। तनवीर अब्बासी चयो न न साईं, तव्हां पंहिंजी वाइफ खे बि वठी अचिजो, ऐं पंहिंजी वाइफ खे वठी हलंदसि, सहर सां गॾु ॿई इहे वॾिड़ियूं हलंदियूं ऐं सहर उते मुशाइरे में शेर पढ़ंदी ऐं किकी ज़रूरु शेर पढ़ंदी। मूंखे त मां कंफ्यूज़ पिए थियसि जॾहिं उते हेॾा माण्हू मां ॾिठा मेले में, हदे निगाह ताईं रुगो माण्हू हुया, त मां कंफ्यूज़ पिए थियसि। मूं चयो मां कीअं शेर पढ़ंदसि, कीअं वरी कीअं पढ़ंदीअं? त उहो जेको आख़िरी माण्हू जेके बीठा आहिनि न अजरकनि जा पटका पातल, त उते ॾिसजां, तूं कंहिंखे बि न ॾिसजां ऐं तूं पंहिंजा शेर पढ़जां। त मूं सचल सरमस ते नज़्म लिखियो हो, उहो मुंहिंजो उन ई साल जे जेको सोवेनियर छपियो सचल सरमस जो, उन में उहो छपियो हो ऐं ॾाढो ख़ूबसूरत नज़्म। मूं वटि त कॉपी बि मूं वटि उनजी कोन्हे। मां कॾहिं कॾहिं सोचींदी आहियां त सोवेनियर मां कोई मूंखे उहो ॻोल्हे ॾे मुंहिंजो शेर। मतिलबु इहो 1969 में त मुंहिंजो पहिरियों मुशाइरो मूं जेको पढ़ियो उहो मुंहिंजी ज़िंदगी जो एॾो क़ीमती हिकिड़ो उहो छा चवणु खपे त असेट, दैट वॉज़ एन असेट कि मां हेॾनि माण्हुनि जे विच में हदे निगाह ताईं माण्हू आहिनि ऐं मां उते मुशाइरो पढ़ियो ऐं मां कंहिंखे बि न पई ॾिसां ऐं मुंहिंजा शेर पई ॿुधायां। ऐं उन खां पोइ जॾहिं मां उते माण्हुनि जे विच मां गुज़री आहियां, अम्मी सां गॾिजी ऐं आंटी कमर सां गॾिजी, तो सभु मुंहिंजे मथे ते हथु रखनि पिया ऐं अचानक सॼे उन मेड़े जे माण्हुनि जी न्याणी थी वियसि ऐं सभु तारीफ़ पिया कनि, वाह सुभान अल्लाह, ॾाढो सुठो। त इहो माना मूंखे केॾी एनकरेजमेंट केॾी मिली। अच्छा, हाणे हिन में मुख़्तसिर हिकिड़ो सुवालु ठहे थो पियो त माना असां जेकॾहिं ईअं चऊं त अव्हांजी अदबी इर्तिका में उसर में डॉक्टर तनवीर अब्बासी जो हथु आहे त मुंहिंजे ख़्याल वधायो न थींदो, छो त हुन तव्हांखे। ऐं मां बार बार लिखियो बि आहे रिटन में त मां ख़ुशि नसीब आहियां जो मुंहिंजी शाइरी खे सभ खां पहिरें तनवीर अब्बासी ॿुधो। उन खां पोइ शेख अयाज़ असांजे घर खैरपुर, उते डिस्ट्रिक्ट जेल खैरपुर ते असांजे घर आयो हो
ऐं मूंखे चयईं त पंहिंजी शाइरी जी डायरी ॾेखार, त मुंहिंजी शाइरी जी डायरी उन वक़्तु तनवीर अब्बासी खणी वियो हो पढ़ण जे लाइ। मां जेको लिखंदी हुअसि मुंहिंजी डायरी में महफ़ूज़ हूंदो। उन महिल ताईं मुंहिंजी का शाइरी छपी कोन हुई एक्चुअली। त तनवीर खणी वियो त शेख अयाज़ ॾाढी हिकिड़ी ज़ालिम मुर्क उनजी हूंदी हुई, जंहिंमें घणो कुझु हूंदो हो मीनिंगफुल उन मुर्क में। मुर्कियो मूंखे चयईं सहर पोइ तूं 2 डायरियूं ठाहे। मूं चयो छो 2 डायरियूं ठाहियां? चयईं शाइर आहे तनवीर अब्बासी, गुम करे छॾे किथे तुंहिंजी डायरी, त इन करे हिकिड़ी तूं पाण वटि महफ़ूज़ करे रख। पोइ मूंखे चयईं भला तोखे पंहिंजी शाइरी यादि आहे? उन ज़माने में आउं जेको कुझु बि लिखंदी हुअसि उहो मूंखे सभु पंहिंजो यादि रहंदो हो। ऐं मूं शेख अयाज़ खे पंहिंजा नज़्म जेके मूं तख़लीक़ कया हुआ ऐं उहे मूंखे यादि हुया ऐं मूं शेख अयाज़ खे ॿुधाया। ऐं तव्हां यकीन कंदो, शेख अयाज़ मुंहिंजे मुंहं ते हिकिड़ो लफ़्ज़ न चयो। मुंहिंजी दिलि हीअं उछल खाए पई त कुझु चए, कुझु चए, कुझु चए, एप्रिशिएट करे, पर हुन कुझु न चयो। पोइ आख़िर में जॾहिं उहो ॿाहिरि वियो पिए त मां डोड़ी पोयां वियसि। मूं चयो बाबा खे ॿाहिरि कुझु ज़रूरु चवंदो। दरवाज़े जे पोयां कन लॻाए बीठसि। बाबा खे चयईं साईं किकी जी शाइरी छपरायो, ॾाढी सुठी शाइरी करे थी। मां हिन जे साम्हूं तारीफ़ इन करे न कई जो हीअ सोचे हा त शेख अयाज़ जहिड़ो शाइर मुंहिंजी शाइरी जी तारीफ़ करे वियो आहे त हीअ हिते जो हिते बीह रहंदी, हिन जी ग्रोथ रुकिजी वेंदी। इन करे मूं हिन जे मुंहं ते तारीफ़ न कई आहे, पर तव्हां साईं हिन जी शाइरी छपरायो किकी जी। दैट वॉज़ अ ग्रेट छा चवणु खपे अचीवमेंट। ऐं मुंहिंजे लाइ इहो वॾो फ़ख़्र जी ॻाल्हि आहे त अयाज़ माना ऐं हीअं मूंखे इन शइ जो बि अहसासु थियो त ॾिसो अयाज़ मुंहिंजे मुंहं ते तारीफ़ न कई, मुंहिंजे पीउ खे पर पुठि वञी तारीफ़ कई। अॼुकल्ह जेको जुमो 8 ॾींहं शाइरी करे थो, उनजे जेॾीमहिल माण्हू ॻाल्हाइनि था त माखी ॿुॾल पतो चटींदे उनजे 8 ॾह तारीफ़ी आर्टिकल्स उन्हनि जे बारे में लिखियल हूंदा आहिनि, अज़ीम महान ही त फुटो न फाटो वारी कैफ़ियत। मूंखे उन महिल अहसासु थिए थो त केॾा दूरस निगाह रखंदड़ इहे शाइर हुया जिन मूंखे मुंहं ते न चयो पर मुंहिंजे पीउ खे चयो त हिन जी शाइरी छपरायो, ॾाढी सुठी शाइरी। अच्छा मैडम, हाणे हिकिड़ो ॿियो सुवाल जुड़े थो। तव्हां सवेरे जेका ॻाल्हि कई त 1969 में अवां मुशाइरो पढ़ियो, उन वक़्तु का बि औरत कोन हुई, त मां सम्झां थो उन दौर में कुझु औरतूं लिखंदियूं त हूंदियूं पर माना उहे मुशाइरनि में न ईंदियूं हूंदियूं, ईअं हुयो या बिल्कुलु उन दौर में औरतूं लिखंदियूं? शाइरी जो उन वक़्तु कोई एॾो रवाज ई कोन हो। ऐं मां त परे परे ताईं ॾिसां थी त मूंखे कुझु हुयूं जेके नसर में हुयूं। मिसाल तौरु महताब महबूब कहाणियूं लिखंदी हुई या रशीदा हिजाब कहाणियूं लिखंदी हुई। उन्हनि खां सीनियर असांजी हुई जी ज़ीनत अब्दुल्ला चन्ना। अच्छा, ज़ीनत अब्दुल्ला चन्ना सां मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात थी जॾहिं ही जश्न रू रिहाण खां पोइ सिंधी ॿोली जी तहरीक हली रही हुई, वन यूनिट तोड़ तहरीक हली रही हुई उन ज़माने में। त आउं टीनेजर हुअसि, स्टूडेंट हुअसि, FSC जी ॿारड़ी हुअसि, पर मुंहिंजो जेको अदबी ज़ौक़ु ऐं लिखण जो शौक़ु उन जे करे जेके बि जलसा जुलूस थींदा उन में मूंखे ज़रूरु दावत मिलंदी हुई ऐं मां किथे बि हूंदी हुअसि त मां अची वेंदी हुअसि। मूंखे यादि आहे मीरपुर ख़ासि में बाबा जी पोस्टिंग हुई, मां हैदराबाद आई हुअसि। रू रिहाण वारनि जे तरफ़ां हिकिड़ो जुलूस निकितो हो, सिंधी ॿोली ऐं सिंधी वोटर लिस्टूं सिंधी में छपाइण जे लाइ तहरीक हली पए। उन ज़माने में सिंधी ॿोली जे लाइ तहरीक हली पए ऐं वन यूनिट तोड़ तहरीक हली पए। त वॾो हिकिड़ो जुलूस निकितो हो उन में ऐं मेमोरेंडम असां वञी ॾिनो हो। त तव्हां सम्झो ख़ैरपुर मां तनवीर अब्बासी बि हली आयो हो, उन में शेख अयाज़ बि उन में हो, हमीद सिंधी उनखे ऑर्गेनाइज़ कयो हो, ऐं ज़ीनत अब्दुल्ला चन्ना। तव्हां सोचो हिकिड़े पासे ज़ीनत अब्दुल्ला चन्ना हुई बैनर खणी, ॿिए पासे हिकिड़ी टीनेजर ॿारड़ी जेका आहे उहा झंडो खणी हले पई, अॻियां लीड करियूं पिया असां। त दैट वॉज़ ऑल्सो मुंहिंजे फ़ख़्र जो हिसो आहे त मां पंहिंजी हिकिड़ी अहिड़ी सीनियर राइटर ज़ीनत अब्दुल्ला चन्ना, जंहिंजी उन महिल ताईं मां का तहरीर सची ॻाल्हि आहे मूं न पढ़ी हुई। हमीद सिंधी उनखे जी ज़ीनत अब्दुल्ला चन्ना करे चवंदो, असां बि जी ज़ीनत अब्दुल्ला चन्ना करे चवंदासीं। त इहे जेके शनाख़्त ऐं सुञाणपूं थियूं सीनियर राइटर्स सां, त नसुर में घणो करे ख़वातीन हुयूं ऐं शाइरी में मां लाइम लाइट में मां हुअसि, साम्हूं मां हुअसि। ॿियूं जेकॾहिं कुझु हुयूं त हाणे आउं उहो चवणु नथी चाहियां, पर माण्हू चवनि था त उन शाइरा खे कोई ॿियो लिखी ॾींदो हो। अच्छा, पोइ हाणे उहो बाद में मूंखे ख़बर पई ऐं मां तेसि ताईं उनखे न सुञाणंदी हुअसि, न मां सुञाणंदी हुअसि, न मां का शइ पढ़ी हुई।
अच्छा हाणे ॿियो अहम पासो जॾहिं तव्हां ज़ाहिर आहे जॾहिं शाइरी करणु शुरू कई, छपजण बि शुरू थी ऐं मुशाइरनि में वञणु शुरू कई, पोइ तव्हां अदबी संगत जे प्लेटफॉर्म खे बाज़ाब्ता तौरु इस्तेमालु कयो, उन में शामिलु थियो, या अदबी संगत खां बिल्कुलु तव्हां किनारा कश थी वियो? तव्हांजी लाइफ जा ॿिया जेके पहलू आहिनि इमदाद साहब वारा, उहे पोइ था डिस्कस कयूं। इहो अदबी संगत में तव्हांजी का एंट्री थी बाज़ाब्ता तौरु? अच्छा, मुंहिंजी मिसाल तौरु मां पंहिंजो इमदाद साहब सां मिलण खां घणो पहिरें मुंहिंजी चयो त तनवीर अब्बासी ऐं शेख अयाज़ पहिरें मुंहिंजी शाइरी ॿुधी, ऐं मुंहिंजी शाइरी छपी बि इमदाद सां मिलण खां पहिरें। जॾहिं ही वञू न टुटो हो, उन महिल सिंधी अख़बारनि ख़ासि नंबर छापिया हुआ, ऐं मुंहिंजो हिकिड़ो नज़्म आहे, मूंखे यादि आहे, नओं सिज, सिज उभरंदो रहियो ऐं वधंदो रहियो। हा, इहो छपियो मुंहिंजो इन शायदि हिलाल पाकिस्तान अख़बार में छपियो, ऐं नज़्म नओं सिज इहो इन जे लाइ हुयो त असां उहो छपियल आहे, बिल्कुलु उहो छपियल आहे। त उहो नओं सिज मुंहिंजो नज़्म उन अख़बार में छपियो हो। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त जॾहिं बाद में आऊं इमदाद मिलियासीं त उन खां पहिरें असांजी शाइरी मिली हुई। 2 कॉलम ईअं हुया, हिकिड़े कॉलम में मुंहिंजो नज़्म छपियल हो, ॿिए कॉलम में इमदाद साहब जो नज़्म छपियल हुयो। हा, त इहो मां कॾहिं कॾहिं असां जॾहिं बाद में असांजी शादी थी वई ऐं असीं हिक ॿिए सां ॻाल्हाईंदासीं त मां चवंदी हुअसि त तोखे मूंखे पहिरें जेको मिलायो उहो इन सिंधी अख़बार में असांजी शाइरी मिलायो, जेका मूं पंहिंजे लेखे लिखी ऐं उन्हनि खे मोकिली, ऐं उहा शाइरी मुंहिंजी छपी, इमदाद पंहिंजे लेखे लिखी। ऐं उन महिल हिकिड़ो क़ौम परस्ती जो जेको रुझान हुयो उहो ज़ाहिर आहे मुंहिंजी शाइरी में। जीअं मूं तव्हांखे चयो त हिकिड़ो चरियाण मुंहिंजे अंदरि में वेठो जेको चवंदो सिंधी में लिखंदी त छपजंदी, त उहा क़ौम परस्ती हुई मुंहिंजे अंदरि में। त इहो जॾहिं वञू न टुटो ऐं ज़ाहिर सभिनी खे ख़ुशी हुई, त उन जे हवाले सां इहो नज़्म मुंहिंजो छपियो 1969 में इहो छपियो, न बल्कि 70 में छपियो। इहो नज़्म मुंहिंजो 70 में छपियो, वञू न टुटो हो तॾहिं बांग्लादेश वारो थी चुको, हा इहो ज़मानो आहे। उन महिल मुंहिंजो इहो नज़्म छपियो। उन खां पोइ मुंहिंजा सोणी में मुंहिंजी शाइरी छपी, महराण में मुंहिंजी शाइरी छपी, ॿियनि घणनि रिसालनि में, उन ज़माने में रिसाला ईंदा, उन्हनि में चारण हिकिड़ो रिसालो निकिरंदो, उन में मुंहिंजी शाइरी छपी। नई ज़िंदगी में मुंहिंजी शाइरी छपी। मां रेडियो जे लाइ गीत लिखिया ऐं गीत कहाणियूं लिखियूं, छो त रेडियो ते त मां 1967 जे शुरू में ऐं रेडियो ते एज़ अ रेडियो वॉइस अची चुकी हुअसि, त मां रेडियो जे लाइ स्क्रिप्ट लिखिया पे। इहो बि मुंहिंजो लिखण जो हिकिड़ो रेडियो ते तव्हां पासो आहे मुंहिंजो। जी बिल्कुलु, मां लिखंदी हुअसि। अच्छा, इन ई दौर में मुंहिंजो ख़्यालु आहे मां बख़्तावर में या सोजरो में कमु कयो, या इन खां अॻु पोइ जी ॻाल्हि आहे? सोजरो में मां जॾहिं MA फाइनल जो एग्ज़ाम ॾिनो उन महिल सोजरो नओं रिसालो निकितो हो 1972 में, 1972 में। तॾहिं मूंखे हिननि इक़बाल जतोई संभालींदो इनखे सोजरो खे। नालो त ख़ैर गुलबानो सुल्तान जो हो। गुलबानो सुल्तान हिकिड़े वॾे ब्यूरो इन सां जर्नलिज़म सां ताल्लुक़ रखंदड़ हिकिड़े माण्हू जी ज़ाल हुई, जंहिंखे डायमंड्स ऐं रूबीज़ जो वधीक ख़बर हुई, ॿोली जे लफ़्ज़नि ऐं ॿोली जी माहियत जी उनखे का ख़बर नहीं, पर डमी, दैट वाज़ अ डमी नेम एक्चुअली। तो उन में संभालींदो हो इक़बाल जतोई उन ज़माने में सोजरो। पहिरें त उन्हनि मूंखां मुंहिंजी शाइरी घुरी हुई, उन्हनि खे शाइरी मोकिली, मुंहिंजी शाइरी उते छपी बि सोजरो में। इन्हनि जो इश्तिहार आयो सोजरो में ई हिकिड़ो कि असांखे सब एडिटर जी ज़रूरत आहे। त मां उन महिल अञा MA फाइनल जो एग्ज़ाम बि न ॾिनो, त मां उन्हनि खे एप्लीकेशन मोकिले छॾी सोजरो जी एड्रेस ते, त मां इंट्रस्टेड आहियां। अच्छा, मुंहिंजो हिकिड़ो ख़्वाबु हूंदो हो, जॾहिं मां मूं ॿुधायो त मां 6हें दर्जे में अदब सॼो घोटे, वॾो अदब पढ़ी वई हुअसि, घोटे पी वरितो हो, त मां उन ज़माने में हिकिड़ो रिसालो निकिरंदो नया दौर, ॾाढो वॉल्यूमनस प्योर लिटररी मैगज़ीन, त मुंहिंजो ख़्वाबु हूंदो हो ऐं जॾहिं वॾी थींदसि त आउं अहिड़ो हिकिड़ो अदबी रिसालो कढंदसि नया दौर जहिड़ो। अच्छा। सो इहो सोजरो जो जॾहिं आयो इश्तिहार, त मूं सोचियो त मुंहिंजो ख़्वाबु उहो साभियां ॾांहुं वञे पियो शायदि, त मूं अप्लाई करे छॾियो, त मां एडिटर जे लाइ इंट्रस्टेड आहियां। दौलत मेहताणी मूंखे जवाबु मोकिलियो, दादा दौलत मेहताणी, उन जो एक्चुअली मैगज़ीन हो, उनजी वाइफ जे नाले सां हो, पब्लिशर उनजी वाइफ हुई कमला मेहताणी, पर एक्चुअली
ऑन स्क्रीन जेको नालो कमला जो हो, दादी कमला जो, पर पोयां हुनजो सॼो हस्बैंड दादा दौलत मेहताणी, ॿोली अदब, ओ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, उन्हनि जो इश्क हो। थाणे बुला खान जा हुया इहे, ऐं वॾा टाइकून्स हुया। हा जी बिल्कुलु। त अदब खे उन्हनि मतलब पोइ तव्हां सोजरो जॉइन पोइ कयो? मां सोजरो बसि मां जे ॾींहुं मुंहिंजो इम्तिहान पूरो थियो MA फाइनल जो, मां उन ॾींहुं हली वियसि कराची, दौलत मेहताणी सां मिलियसि, ॾाढो ख़ुशि थियो। मूंखे चईं अदी असां सोचियो पिए त तव्हां जे असां वटि एडिटर थी अची वञो त असांजे रिसाले खे तव्हां सुहिणे नमूने सां संभालींदो, पर असां सोचियो तव्हां हैदराबाद में रहो था, तव्हां कोन ईंदो, पर सुठो थियो तव्हां अची वियो। मुंहिंजो ज़ाहिर आहे मुंहिंजो मां एग्ज़ाम ॾेई छॾियो आहे, माण्हू खे नौकिरी में प्रैक्टिकल फील्ड में त वञिणो आहे, त मां हितां खां इब्तिदा करणु थी चाहिं, त मां उतां मुंहिंजी इब्तिदा थी ऐं मां साल खनि उते सोजरो में एडिटर, नाले में मां सब एडिटर हुअसि। उहो मूंखे दादा दौलत मेहताणी पहिरियों ई चई छॾियो, पहिरीं मीटिंग में मूंखे चई त ही प्रेस एंड पब्लिकेशन जा जेके रूल्स ऐं ऑर्डिनेंस आहिनि, इहे एॾा ॾुखिया, एॾा मुश्किल आहिनि, जो इन में हाणे जेको आहे असांजे लाइ ॾाढो मुश्किल हूंदो त असां एडिटर जो नालो चेंज करायूं, सो तव्हांखे तव्हांजो नालो असां सब एडिटर जे तौर ते लिखंदासीं, पर तव्हांखे कम एडिटर वारो करिणो आहे। मुंहिंजो दादा मूंसां, मुंहिंजे लाइ को फ़र्क़ु नथो पवे, मूंखे कमु करिणो आहे, मुंहिंजो भले कुझु बि मुंहिंजे नाले जे अॻियां न लिखियलु हुजे, पर इहा मुंहिंजे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे त मां हिन रिसाले खे एडिट कंदसि। सो प्योरली मां हुन रिसाले खे कीअं संभालियो, ऐं उनजो पहिरें त ख़वातीन जा इंटरव्यू थींदा हुआ हर पर्चे में, उन में छा अचिणो आहे छा न अचिणो आहे, खोड़ सारियूं शयूं हुयूं। हर महीने हिकिड़ो इंग्लिश स्टोरी जो ट्रांसलेशन आउं कंदी हुअसि, माउ जो धीअ ॾांहुं ख़तु हिकिड़ो मां लिखंदी हुअसि, इंटरव्यू कंदी हुअसि, इंटरव्यू लिखंदी हुअसि। खोड़ सारा अहिड़ा उन्हनि जा फीचर्स हुया जेके इंग्लिश में लिखिजी ईंदा हुया, ऐं मां उन्हनि खे सिंधी में तर्जुमो कंदी हुअसि, छो त उहे ख़वातीन सिंधी लिखी न सघंदियूं। मिसाल तौरु फैशन जा पेजिस हुया, ज़रीन शोरो संभालींदी हुई, उहा इंग्लिश में लिखी मोकिलींदी, मां हुनखे तर्जुमो करे पोइ सॼो सेटअप हुनजो थींदो। अच्छा, उनखां पोइ पेस्टिंग वारा टाइम, इन में तव्हां सम्झो प्रेस, हेरल्ड प्रेस में वञी छपराइण जे लम्हनि में बि आउं हुते बीठी मूं प्रेस में कमु कयो, त ॾाढो साल खनि जो हिकिड़ो एॾो प्रैक्टिकल ट्रेनिंग मुंहिंजी थी उन में, इन छपाई लिखाई एडिटिंग, इन फन में जेका मुंहिंजी थी ज़बरदस्त, दैट वाज एन अचीवमेंट एक्चुअली मुंहिंजे लाइ। अ टीनेजर, इवन एट दैट टाइम आई वाज अ टीनेजर। मां 20 सालनि में जॉइन कयो सोचरो। अच्छा, हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां कयां, मां तव्हांखे कटियां थी, बख़्तावर घणो पोइ जी ॻाल्हि आहे। अच्छा, बख़्तावर जॾहिं मां शायदि सिंध यूनिवर्सिटी में एसोसिएट प्रोफेसर या असिस्टेंट प्रोफेसर हुअसि, उन ज़माने में इबरत ग्रुप ऑफ पब्लिकेशंस वारा पंहिंजो हिकिड़ो नओं रिसालो कढनि पिया बख़्तावर, जंहिंजे लाइ उन्हनि मूंखे परसू कयो त तव्हां एडिटर थी अचो। उन में मां एडिटर थी आयसि, 2 अलाए 3 पर्चा टोटल मूं कढिया, पर उते जी जेको माण्हू वेठो हो, हिकिड़ो वाइट एलिफेंट उते वेठो, जंहिंजे करे उहो अहिड़ियूं रंडकूं विधियूं वयूं जो मां ख़ुदि ई छॾे हली वियसि। ऐं उन खां पहिरें इबरत ग्रुप वारनि सां मां इबरत मैगज़ीन में बि कमु करे चुकी हुअसि। त तव्हांजी शख़्सियत जा घणा पासा आहिनि, दैट वाज नॉट अ गुड एक्सपीरियंस, जंहिंजे लाइ आउं को वॾो घणियूं ॻाल्हियूं करियां। नाज़रीन, मैडम सहर इमदाद सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रहंदो, अञा खोड़ सारियूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि मैडम सां असांखे। ही ॿी एपिसोड में हींअर ताईं पुॼाणी कयूं था पिया, वरी मिलूं था वरी नई एपिसोड में, ऐं नई एपिसोड में असां मैडम सां ॿियूं खोड़ सारियूं शहरो अदब जे हवाले सां बि ॻाल्हियूं कंदासीं, इमदाद साहब जे सारोणनि ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं, ऐं पोइ मामलनि खे वाइंड अप कंदासीं। फ़िलहालु हींअर ताईं काफ़ी आहे, मोकिलाणी न आहे, वरी ॿिए प्रोग्राम में हाज़िर थियूं।